अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तलीक़ाज़ी में बलिकार और यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब पाण हल्के पुल्के लेवल ते कल भी डिस्कस कयो त इमरान खान साहब सां का मुलाक़ात जी ॻाल्हियूं हलियूं त मुलाक़ात थी आहे कब ड्यूरिंग द वॉर ऐं सभु कुझु पोइ वरी अॼु वॾा वॾा सहाफ़ी बि हाणे क्लेम करणु लॻा आहिनि त हा ड्यूरिंग द वॉर 6 तारीख़ ते जेका आहे मुलाक़ात थी आहे। सेठी साहब चवनि था पिया ऐं उन मुलाक़ात में जेको आहे उहो इमरान खान साहब खे वॉर जे बारे में ऐं इंडिया सां जेको हले पियो उन बारे में जीअं प्राइम मिनिस्टर खे ब्रीफ कबो आहे ईअं ब्रीफ कयो वियो आहे। ऐं पोइ उन्हनि इहा बि ॻाल्हि कई त ज़ाहिर हुन में ॻाल्हियूं कुझु छॾण जी बि थियूं जंहिंमें इमरान खान साहब क्लियर चयो त भई मां अदालतुनि जे थ्रू अंदरि आयो आहियां, अदालतुनि जे थ्रू ई ॿाहिरि। ॾिसो हाणे हीअ त इंसाफ़ी साहिबान खे ख़बर हूंदी त अगरि हुनखे अडियाला जेल में को ब्रीफिंग ॾिनी वई न ॾिनी वई ड्यूरिंग द वॉर जी मूंखे ख़बर न आहे, पर मूंखे एतिरो अंदाज़ो ज़रूरु आहे त सीज़फायर ते थियलु आहे। डोमेस्टिक फ्रंट ते जॾहिं खां ही इंडिया पाकिस्तान जी चपकलिश शुरू थी इन खां वठी हिन महिल ताईं जेको इंटरनल मामिलो हो PTI वर्सिस गवर्नमेंट, PTI वर्सिस इस्टेब्लिशमेंट, बेसिकली उन में सीज़फायर त आहे। हर सीज़फायर में ज़ाहिर जॾहिं सीज़फायर थींदो आहे चाहे ॿिनि फ़ौजनि जे विच में बि हुजनि त पोइ ज़ाहिर किथे न किथे हॉटलाइन ते ॻाल्हियूं त थींदियूं आहिनि त डी एस्केलेट कजे मामलनि खे। कंहिं बि झेड़े में पहिरियों मरहलो हूंदो आहे त डी एस्केलेट कजे, यानी पोइते हटिजे, जेको छिकताण थियलु आहे वापसि नॉर्मलाइज़ेशन ॾे ॻाल्हियूं खणी वञिजे। इन खां पोइ ॿियो मरहलो ईंदो आहे त CBMs थियनि, कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स थियनि त भई ॿई धुरियूं हिक ॿिए जो हाणे पब्लिक अहिड़ा पोस्चरिंग कनि, अहिड़ो कुझु थिए जंहिंमां इहो महसूसु थिए त ॿई धुरियूं जेके आहिनि हाणे ठाह लाइ तयारु आहिनि। पोइ ॻाल्हियूं थियनि थियूं। ॻाल्हियुनि में इहो न आहे त को हिकिड़े राउंड में मसइलो हल थी वञे। ॻाल्हियुनि में पहिरीं त एजेंडा सेटिंग थींदी आहे त भई ॿ धुरियूं कहिड़े नुक़्तनि ते ॻाल्हाईंदियूं। पोइ हुन नुक़्तनि ते इहो थींदो आहे त हिन जा इम्कानी हल छा था थी सघनि। सो इहा हिकिड़ी प्रोसेस हुजे थो न। हाणे चाहे ॿिनि धुरियुनि जे विच में हुजे ऐं चाहे मुल्कनि जे विच में हुजे, पर तक़रीबन हिन जी टाइम लाइन ईअं ठहंदी आहे त ज़ाहिरी तरह महसूसु थिए पियो त हिन सॼे अरसे जे दौरान ख़ान बि ऐं गवर्नमेंट या इस्टेब्लिशमेंट बि हिक ॿिए ॾे सीज़फायर कयो बीठा आहिनि, PTI बि। हाणे यानी को तव्हांखे अहिड़ो को जारियाणो बयानु नज़र नथो अचे, को सोशल मीडिया ते को नेगेटिव कंपेनिंग नज़र नथी अचे। वेतर ख़ान जा हिकिड़ा पॉज़िटिव बयानात अचनि था। मूंखे ख़बर न आहे अॼु शामूद कुरैशी साहब अला सभिनी खे हयाती ॾे, थी सघे थो तबियत वाक़ई में ज़ाहिर ॿुधायो पियो वञे त दिलि जो आर्ज़ो वधी वियो त हुननि खे हॉस्पिटलाइज़ कयो वियो आहे। ईअं ई हूंदो, लेकिन कुझु माण्हू हुनखे ईअं बि हिन तनाज़ुर में बि ॾिसी सघंदा। थी सघे थो इतफ़ाक़ हुजे त साॻे ई मौक़े ते शाह साहब खे, शामूद कुरैशी साहब खे हॉस्पिटलाइज़ कयो वियो आहे। थी सघे थो कुझु ॾींहंनि में यास्मीन राशिदा साहिबा, हाँ यास्मीन राशिद साहिबा खे बि शायदि, छाकाणि हू बि हुननि जी तबियत बि ठीकु न आहे, बुज़ुर्ग बि आहिनि, शायदि हुननि खे हॉस्पिटलाइज़ कयो वञे। ही CBMs आहिनि। ॿिए पासे का CBM PTI इहो करे पई त जंहिं हुनखे कहिड़ो PTI वारो सदर KP जो जुनेद अकबर साहिब खे इहो चयो वियो त बाबा हाणे हुन पहिरीं त चयो वियो त तूं छॾे अचु पब्लिक अकाउंट्स कमेटी ऐं तयारी वठि KP खां वरी तहरीक हलाइण जी। उहो बि हथु हल्को करे वेही रहियो आहे त न फ़िलहालु ॾिसूं पिया। त हीअ सभु हिकिड़ा CBMs थियनि पिया। बैरिस्टर गौर साहब चवनि था पिया त स्पॉयलर्स पंहिंजी पार्टी खे ई चवंदा पिया त असांजी पार्टी में जेके हार्ड लाइन वठनि था, अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था, उहे स्पॉयलर जो किरदारु क्रिएट न कनि। ठीकु आहे। सो ॾिसो न हाणे यानी पंहिंजी पार्टी जे हॉक्स खे जेके मतिलबु जारियाणो एग्रेसिव पॉलिसी रखनि था, उन्हनि खे बैरिस्टर गौर ई हिकिड़ी तरीक़े सां स्पॉयलर यानी कमु फिटाईंदड़नि जो नालो सां ख़िताब पियो करे। त दैट मीन्स हू बि चाहे पियो त हीअ मामलो यानी जेके ॻाल्हियूं जेके बैरिस्टर गौर जी पोइ रही आहे, साख रही आहे या कारपत रही आहे, त ॻाल्हियूं खोले नथो। जी हा जी हा। हिकिड़ो दफ़ो त ॻाल्हियूं करे आयो आर्मी चीफ ऐं सभिनी सां, पोइ बि पाण न ॿुधाई पियो। जॾहिं इमरान ख़ान चयो त पोइ चई हाणे ठीकु आहे, ॿुधाए पियो, बानी ॿुधाए पियो अथऊं त मुंहिंजे ख़्याल मिलिट्री इस्टेब्लिशमेंट आर्मी चीफ सां मुलाक़ात थी। हा, तो हीउ नथो ॿुधाए, हीउ पेट जो पको आहे बैरिस्टर गौर साहब। त जॾहिं हू चए पियो त जेके फिटाइण जी कोशिशि कनि पिया उहे स्पॉयलर्स आहिनि, त मतिलबु इहो आहे त
हू किथे न किथे मुलाक़ातूं करे पियो जी हाँ ऐं उन मुलाक़ातुनि में कुझु न कुझु खड़तेल निकिरे पियो। जी हाँ ऐं अगरि नजम सेठी जी ॻाल्हि दुरुस्त आहे त वॉर जे दौरान ख़ान खे बि ब्रीफिंग ॾिनी वई त दैट मीन्स के मतिलबु कि नेशनल इंट्रस्ट में ख़ान जी जेका मुल्की उनजी हैसियत आहे, अवामी हैसियत आहे, उनखे इस्टेब्लिशमेंट जेको आहे रिकग्नाइज़ कयो। इन जो मतिलबु आहे त हुनखे रिकग्नाइज़ करणु थियो न, उनजी मञता थी। त हिन सॼी सूरत जी चयो त सीज़फायर थियल आहे, CBMs बि थी सघे थो जल्द पाण खे थींदे मुख़्तलिफ़ सूरतनि में नज़र अचनि। हाणे ख़ान जी इहा फरमाइश त भई मूंखे जेल जे ज़रिए छॾियो वञे, सॉरी अदालतनि जे ज़रिए छॾियो वञे, सिंपल रीज़न आहे हू न चाहींदो त इहो तासुर वञे त हिकु डील जे ज़रिए जीअं नवाज़ शरीफ़ वारनि खे या ॿियनि खे छॾियो वेंदो आहे। पर अदालतनि जे ज़रिए बि जॾहिं छॾण ते मामिलो अची वञे थो त देरी न थी रहे, सुबुह जो दरख़्वास्त दाख़िल थींदी आहे, शाम जो फ़ैसिलो अची वेंदो। पर सभु ॻाल्हि उहा ई अची फासी पवंदी न त डील जो ख़ान साहब त ॿाहिरि अची वियो त मतन छा आहे, छा मक़सदु छा आहे, ख़ान साहब खां एक्सपेक्ट छा कयो वेंदो। ॾिसो ख़ान खे इहा ऑफर काफ़ी ज़माने खां थियल आहे त तव्हांखे छॾे ॾियूं था, तव्हां सिर्फ़ु हिन सिस्टम खे डीरेल न कयो। यानी जेको शहबाज शरीफ़ ऐं हीउ जेको इतिहादियुनि जो हिकिड़ो स्ट्रक्चर ठहियलु आहे, तव्हां हिकिड़ी हल्की फुल्की अपोज़िशन कयो, पर इस्लामाबाद जे लॉन्ग मार्च, धरना, हिन टाइप जा कम न कयो ऐं इस्टेब्लिशमेंट ॾे पंहिंजी ॿोली ठीकु कयो। ख़ान उन जवाब में हमेशह इहो जेका घुर ख़ान कंदो रहियो त इलेक्शन फ़ौरन करायो, 6 महीननि में, 3 महीननि में, 3 महीना न भला 6 महीना, 6 महीना न भला 9 महीना, ऐं उहो फेयर इलेक्शन जी मूंखे गारंटी ॾियो। ज़ाहिर उहा हिन खे न मिली रही हूंदी त मूं कल्ह टियों ॾींहुं तव्हांखे चयो पिए त हिन हालतुनि में मुंहिंजे ख़्याल त ख़ान बि फ्लैक्सिबल थियो हूंदो। हींअर बि ऑफर इहा ई हूंदी त इलेक्शन तकड़ा न थींदा। मुंहिंजे ख़्याल इस्टेब्लिशमेंट या गवर्नमेंट जी तरफ़ां बि ऑफर अञा बि इहा ई हूंदी त इलेक्शन सुभाणे कोन थी वेंदा। पर मतिलबु मुंहिंजो ज़ाती हिन में ओपिनियन इहो आहे त ख़ान खे त इहो छो नथो सम्झ में अचे त ख़ान अगरि ॿाहिरि निकिरे थो ऐं अपोज़िशन जो किरदारु कंदो रहे थो, मिसाल जलसा जुलूस हे हो, त इलेक्शन त थी वेंदा पाणे। ही पोइ अगरि ख़ान जेल खां ॿाहिरि आहे त ही सेटअप थोरी हलंदो 3.5-4 साल। आउं नथो सम्झां पोइ यानी हू मतिलबु भले ख़ान खे हींअर हू ख़ातिरी न कराइनि या या हींअर में बि हुनजी नियत बि न हुजे इलेक्शन कराइण जी, पर अगरि ख़ान ॿाहिरि निकिरी आयो त ज़ाहिर के अंडरस्टैंडिंग जे तहत निकिरी आयो न, पोइ भले अदालतनि जे ज़रिए निकिरी आयो या कीअं बि निकिरी आयो। त जॾहिं ख़ान ॿाहिरि निकिरी आयो ऐं हुन जा इस्टेब्लिशमेंट सां मामलात दुश्मनी ऐं इख़्तिलाफ़ात बदिरां नॉर्मलाइज़ थी विया त सर हीउ जेको हाणोको सेटअप आहे हुकूमती, इहो ढांचो हलंदो थोरी, इहो पाणे ख़तमु थी वेंदो। पर ख़ान अलाए छो हुननि खां ज़िद कयो बीठो आहे। मुंहिंजे ख़्याल में त ख़ान खे मञी वठणु खपे त हा ठीकु आहे, भले इलेक्शन टाइम ते थींदा, मूंखे त कढो ॿाहिरि। पर सभु इवन जेके नून लीग जा तारिक फज़ल चौधरी साहब आहिनि, उहे त एतिरो अॻिते वञनि जा चवनि जा त भई सुठी ॻाल्हि आहे, मामलात बहितर थियनि था ऐं तमामु अॻिते वधी विया आहिनि इमरान ख़ान साहब सां मामलात ॻाल्हि ॿोल जे हिसाब सां। पाण नून लीग जा पोइ नून लीग खे छा दिया रोके विथ इट के भले अचे ॿाहिरि? ॾिसो नून लीग में त ॿ तबका मकतबा फ़िक्र जा माण्हू आहिनि न। हिकिड़ो मरियम नवाज़ शरीफ़ स्कूल ऑफ थॉट आहे, जेके बिल्कुलु चवनि था हिन खे मुखालिफ़ खे साह खणण जो बि हक़ न आहे। हिकिड़ी स्कूल ऑफ थॉट आहे। हिकिड़ी स्कूल ऑफ थॉट आहे त भई पॉलिटिक्स खे त हलणु ॾियो न। ऐं इमरान ख़ान ईअं कीअं ख़तमु हुनजी जेका मक़बूलियत आहे उहो बि घटि तॾहिं थींदी जॾहिं उहो ॿाहिरि निकिरंदो। जेसि ताईं अंदरि रहंदो हुनजो ग्राफ कंहिं सूरत न हेठि वेंदो बल्कि मथे वेंदो रहंदो। त हू पॉलिटिकल सोच रखनि था। ऐं अगरि इस्टेब्लिशमेंट हिन ॻाल्हि जी राज़ी थी वञे त नवाज़ लीग मञे न मञे थी त वेंदो। नंदलाल मेघवार तरपाकर मां। जी मेघवार साहब छा चवणु चाहींदा? साईं टीवी जो आवाज़ बंदि करे ॻाल्हाइजो। शायदि साईं खे आवाज़ वञे कोन थी।
कॉल ड्रॉप थी। अच्छा पर छा चइजे त माना अगरि हिन वक़्तु सिंपल अल्फाज़ में अगरि रखिजे त लचक सिर्फ़ु ख़ान साहब जे तरफ़ां ही अचणी आहे, लचक या ॿिन्ही पासनि न बि अची सघे थी? न, ॿियो पासो ॾिसो न, उहो बि कुझु न कुझु त ॿियूं रिआयतूं बि ॾींदा। ॿिया मामला हाणे मूंखे ख़बर न आहे, उहो त जेके हिन डील खे जिन्हनि वटि सोर्सिस हूंदा। आउं त पंहिंजे हिकिड़े तज्ज़िये जी बुनियाद ते ॻाल्हि पियो कयां, मूं वटि इंफॉर्मेशन न आहे, आउं त कॉमन सेंस ते ॻाल्हि पियो कयां। पर डील उहा ई हूंदी जेको अॼु खां साल पहिरीं बि ख़ान साहब खे ऑफर थियल हुई, 1.5 साल पहिरीं, 2 साल न, इलेक्शन खां पोइ बि ऑफर थियल हुई। इलेक्शन खां पोइ त तव्हांखे छॾे ॾियूं था, तव्हां सिस्टम डीरेल न कयो ऐं इस्टेब्लिशमेंट ॾे होस्टाइल पंहिंजो जेको बयानियो आहे इहो ख़तमु कयो, पंहिंजी सोशल मीडिया खे टीम खे न्यूट्रलाइज़ कयो ऐं हिन टाइप जा मामला। बेस ख़ान जो इसरार हो त न, छाकाणि त ख़ान इहो सम्झे पियो त हुनजी मक़बूलियत हिन महिल हाइस्ट हुन ते आहे, ग्राफ ते आहे। त हींअर अगरि हुनखे तकड़ में इलेक्शन मिली वञनि त हू धोई लाहींदो सॼे मुल्क में। हू पंहिंजे सियासी इंट्रस्ट पियो ॾिसे हिन में, ऐं जेतिरो हू मज़ाहिमती थिए पियो, जेतिरो वधीक वक़्तु अंदरि रहे पियो, त हू इहो सम्झे पियो त गवर्नमेंट जेको आहे या इस्टेब्लिशमेंट इहो सस्टेन न करे सघंदी। ऐं वाक़ई में हिकिड़े मुल्क में बयानियो त तमामु तेज़ ठही वियो न, मतिलबु जहाराणो बयानियो हो। पोइ हाणे हीअ जेका वॉर थी आहे हिन खां पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ी सिचुएशन डिफरेंट आहे। त डिफरेंट सिचुएशन में मुंहिंजे ख़्याल में ख़ान बि हिकिड़ी डिफरेंट सोच शायदि इख्तियार करे वठे। कॉलर नज़र नंदलाल मेघवार थरपाकर मां। जी मेघवार साहब, छा चवणु चाहींदा? साईं आवाज़ अचे थो? हाँ अचे पियो आवाज़। जी साईं ॻाल्हायो। जी अली काज़ी, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो सुवाल इहो हुयो त जेको अॼु पाकिस्तान जे हवाले सां जेको ट्रंप बयानु ॾिनो आहे उन जे हवाले सां तव्हां छा था चओ? चाहे किराए वारा कोन्हे सिस्टम, हिकु ॾींहुं चए थो त हीअ सिस्टम आहे, हिकु ॾींहुं चए थो त मां वठां का, हिकु ॾींहुं माना इन हिसाब सां जेका बयानु ॾिए पियो इन जे बारे में तव्हांजो छा रायो आहे? ठीकु आहे साईं। नंदलाल साहब जी ॻाल्हि खां पहिरीं हू ॻाल्हि ॾिसो, हिन में ख़ान जी रिलीज़ जो हिकिड़ा ॿिया सबब आहिनि न। हींअर बहरहाल ख़ान अगरि ॿाहिरि निकिरी अचे थो, मिसाल पाण मफ़रूज़े ते ॻाल्हायूं था ऐं इस्टेब्लिशमेंट ॾे, मुल्क ॾे हिकिड़ो हुनजो मतिलबु पॉज़िटिव हू मामिलो ठही वञे थो, प्रो इस्टेब्लिशमेंट मतिलबु हिकिड़ो नॉर्मलाइज़ थियनि था हुनजा सूरत हाल। त हिन महिल ख़ान जी सूरत में ख़ुदि ट्रंप एडमिनिस्ट्रेशन जेका हींअर थोरो पंहिंजो ट्रंप बि ऐं वेस्ट यूरोप जेको थोरो लाड़ो हींअर पाकिस्तान ॾे हुननि जो परसेप्शन बहितर थियो आहे, उन में हुनखे बि इमरान ख़ान जेको आहे हू फ़ाइदो पहुचाईंदो। छाकाणि त ख़ान हिकिड़ो ब्रांड त आहे न, इंटरनेशनल थी त वियो आहे न, त उहो बि फ़ाइदो ॾींदो। ख़ुदि इंडियन पब्लिक में, इंडिया जी डोमेस्टिक हुन में बि ख़ान जो वॉइस जेको आहे, बिकॉज ऑफ क्रिकेट ऐं सो मैनी रीज़न्स, ख़ान हैज़ अ वॉइस। त हिकिड़ो जेको ऐं पाकिस्तान ते जेको आहे त भई जमहूरियत न आहे, फलाण न आहे, ढमकाइण न आहे, हीअं आहे, अलिफ आहे, बे आहे, त उन सभु शयुनि में ख़ान जो रिलीज़ जेको आहे उहो हिन महिल स्ट्रैटेजिकली फ़ाइदो त ॾींदो। बाक़ी त हाणे नंदलाल साहब चवनि पिया ट्रंप जा बयानात क्या कीअं पियो ॾिसां साईं? पाकिस्तान जे हवाले सां जेको अॼु चयो अथई साईं चवनि था। साईं फ़िलहाल त तमामु पाकिस्तान लाइ पॉज़िटिव गुफ़्तगू करे पियो ट्रंप साहब। ऐं डोनाल्ड ट्रंप बादशाह आलम जेको आहे चए थो त पाकिस्तान जा माण्हू ज़हीन बि हुजनि था, अलाए कीअं अहिड़ी शयूं ठाहिनि था, अलाए कहिड़ी शइ असांजी हैरान कुन कहिड़ी शइ ठाही आहे पाण। हाँ, बिजली ते गाॾी था हलायूं, छा था कयूं? लेकिन बहरहाल असांजो शायदि वॉर इक्विपमेंट खां इम्प्रेस थियो आहे। ऐं ॿियो इहो चए थो त हीअ मूंखे हैरत आहे त असांजो वापारु वधीक छो न आहे पाकिस्तान सां। हाणे इहो वॾो फ़ाइदो आहे, अगरि हू अमेरिकन मंडी असां लाइ खोले थो ऐं टैरिफ्स अगरि पाकिस्तान त ऑफर कयो आहे ज़ीरो टैरिफ ते, इहो वॾो फ़ाइदो थी सघे थो। ऐं उन सां गॾोगॾु हू जेको इंडिया खे चए थो त भई इंडिया सां केरु ट्रेड कंदो, हुनजो त एतिरो टैरिफ मथे आहे, ऐं हू जेको आहे मतिलबु ॿिए लफ़्ज़नि में हिकु नेगेटिव रिमार्क्स आहिनि। 2 ॾींहं पहिरीं एप्पल वारनि खे जे CEO खे चए पियो त तव्हां छो इंडिया में आईफोन ठाहिणु वञो पिया। यानी हिकिड़ी कॉन्स्टेंट इंडिया बैशिंग त करे पियो ट्रंप। हाणे कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त ही ताकी इंडिया खे प्रेशराइज़ करे पियो त हू ट्रेड में
अमेरिकन टर्म्स मञे ऐं कुझु ख़रीदारी जेका उहो रशिया खां ऐं ॿियनि मुल्कनि खां करे थो, उहो ख़रीदारी हथियारनि जी ख़रीदारी अमेरिका मां करे। हाणे कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे, लेकिन फ़िलहालु त हिन ॾुखे मौक़े ते जिते उहो आइसोलेशन जो शिकार आहे भारत इंटरनेशनली, सवाइ इज़राइल जे किथां हुनखे को मदद ई न मिली हिन जंग में, त हुन लाइ हीअ ट्रंप जा बयानात जी हा, ॾुखिया हूंदा, काफ़ी ॾुखिया। अॼु 7 टीमूं ठाहियूं अथऊं दुनिया में मोकिलण लाइ। ॻाल्हि वठी मोहम्मद लोराणी ताना मुलाक़ात मां। जी लोराणी साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं अली खान साहिब खां मुंहिंजो सुवालु आहे त हिकिड़ो आम तासुरु इहो आहे त अगरि 29 में इलेक्शन थिए या अॻु में थिए त इमरान खान केपे की पंजाब खे धोई लाहींदो। उन ॻाल्हि सां आउं मुतफ़िक़ न आहियां। पंजाब जे गिरास ते अॼु बि नवाज़ लीग जो वोट बैंक आहे, गुजरांवाला डिवीज़न में ऐं लाहौर डिवीज़न में। ईअं न आहे को इमरान खान बसि धोई सॼी पंजाब खे लाड़ींदो। पीपुल्स पार्टी जो त वोट बैंक कोन्हे को, शख़्सी तरह खटियो आहे, जेको हिकिड़ो ॿिनि ॼणनि खटियो आहे, उहो पंहिंजी शख़्सी बुनियाद ते खटियो आहे। राजा पर सिर्फ़ु गिलानी ख़ानदान, पीपुल्स पार्टी त न आहे मौजूदु, पर आउं सम्झां थो नवाज़ लीग अञा पंजाब में मौजूदु आहे। ठीकु साईं। पहिरीं हू ॻाल्हि अच्छा चलो पहिरीं लोराणी साहिब जी ॻाल्हि था करियो। लोराणी साहिबु हाणे ॾिसो, इहो पंहिंजो तजियो आहे। इहा ॻाल्हि त आउं बि कॾहिं बि नथो चाहियां त नवाज़ लीग को पंजाब मां ग़ाइबु थी वई आहे। ज़ाहिर आहे पार्टी मौजूदु आहे, हींअर वरी हुकूमत में 4 माण्हुनि खे फ़ाइदा ॾिना हूंदव, 4 माण्हुनि ते हथु रखिया हूंदव, 4 भोतार, 4 फलाण, बरादरीज़म, सभु ठीकु। लेकिन रीसेंट इलेक्शन कहिड़ी थी, तव्हां को पैमानो ठाहींदो न लोराणी साहिबु, त कीअं तजियो कीअं कजे। रीसेंट इलेक्शन थी 8 फरवरी गुज़िरियल साल, ठीकु आहे, 1.5 साल थियो आहे। उनजा रिज़ल्ट छा हुआ? पर रिज़ल्ट खां पहिरीं अचूं, उते ख़ान अंदरि हो, माण्हुनि ते ॿधॿधा हुई, सॼी पार्टी अंदरि हुई, पार्टी खे निशान न हो, पार्टी जो निशान मौजूदु न हो, लीडरशिप जेलनि में हुई, झुरलू फिरियो पे, धांधली जा अज़ीम रिकॉर्ड थिया पे। पोइ रिज़ल्ट खणी ॾिसो पंजाब जो रिज़ल्ट छा आयो। इनखे धोइण न चइबो त ॿियो छा चइबो। जी 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 सीट ठीकु आहे, धोइण सां तव्हां चवणु चाहींदा हूंदो 0-0 थी वेंदो, चलो 0-0 न थियो, लेकिन ही सभु फैक्टर, यानी हिकिड़ी पार्टी जो लीडर अंदरि हुजे, हुन वटि विनिंग कैंडिडेट्स हुन जा भॼी विया हुजनि, हुन वटि पार्टी जो निशान न हुजे, ऐं हुन खां पोइ बि धांधली बि उरूज ते हुजे, केयर टेकर गवर्नमेंट हुनजी ख़िलाफ़ हुजे, धांधली उरूज ते हुजे, यानी 5 फैक्टर आहिनि जंहिंखां पोइ बि अक्सरियती वोट त हू खणी वियो वरी बि ख़ान। ठीकु आहे, नंबर्स में नथा पऊं, पोइ मतिलबु हू अलाए केतिरा त केसिस अञा बि ट्रिब्यूनल में हलनि था। सो राणी साहिबु तव्हांजो ख़्यालु आहे, ज़रूरु तव्हां आउं नथो चाहियां तव्हां 100% ग़लति हूंदो, पर थी सघे थो 100% तव्हां ठीकु बि न हुजो। हाणे धोइण सां ज़ाहिर आहे पंजाब में अगरि तव्हां कंहिं बि इलाइक़े मां अगरि तव्हां 70-75% 80% सीटूं वठो था, त मुंहिंजे नज़र में टेक्निकली इहो धोइणी आहे, स्वीप ई आहे। स्वीप जो मतिलबु इहो न हूंदो आहे 100 सीटनि मां 100 जी 100 तव्हां खणी वञो, पर एनी वे 75% प्लस 80% अगरि तव्हांखे रिज़ल्ट मिलियो आहे त उहो मुंहिंजी नज़र में स्वीप आहे। कॉलर सां फ़कीर लखाना संजराणी मीपकास मां। जी संजराणी साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं खे तव्हांखे सलाम। साईं हर रोज़ नओं इशू थींदो आहे, वरी असांखां पुराणा इशू विसरी ईंदा आहिनि। असांजी नियाणी प्रिया कुमारी खे मीडिया बि विसारे छॾियो ऐं उन्हनि जे माइटनि बि वीचारनि या त मायूस थी वेई रहिया उन जे इशू खे। तव्हां ई खणो, जेका मीडिया कमु थी करे न, उहा तलवार ऐं गोलियूं बि कोन थी करे। तव्हां महिरबानी करे हुनजे इशू खे उथारियो। असांजी पंहिंजी नियाणी आहे, इन जे लाइ कुझु आवाज़ उथारियो साईं। ठीकु आहे साईं। साईं बिल्कुलु प्रिया कुमारी खे कीअं विसारे सघूं था साईं, सिंध जी गुडड़ी आहे ऐं हुन लाइ बिल्कुलु दुआऊं बि आहिनि, आवाज़ बि हर हंधि उथारीनि था, पर पुलिस जहिड़ो कर आसरो पले वेठी आहे ऐं कुझु सरकार बि को नथो ॾिए। पोइ वीचारे मिटनि माइटनि खे बि हिसा आहे, हाणे हू वीचारा किथे धां कूक नथा कनि, पर हू माउ त तड़पंदी हूंदी, पीउ त तड़पंदो हूंदो, पर छा कजे। ऐं भला मां त हमेशह चाहियां थो त अगरि हिन जी जेका बि हिकिड़ी कमेटी पुलिस वारनि जी ठाही, उहा कमेटी वारा पाण सस्पेंड थी विया ॿिए किसे में, त वरी पोइ को ज़हमत न थी त भई का रिकॉन्स्टिट्यूट करे छॾियो कमेटी।
बसि जेकी सिंध जी गुॾड़ी आहे ग़ाइबु आहे ऐं सिंध हुन ते अफ़सुर्दा आहे पर सरकार अलाए छो हुन ते बसि हथियत रखी वेठी आहे IG साहब बि वादा कया उते SSP लॻा हुआ उन्हनि बि ॻाल्हियूं कयूं बसि सभु ॻाल्हियूं थी वयूं न वरी पोइ ताना बि तव्हां था वञनि छो था यादि कयो बसि हा पोइ त सही सर पंहिंजे खे माण्हू विछोड़े खे यादि त कंदो इहो बि चयो थो वञे त अचानक सां इहा तव्हांखे कान यादि थी अची वञे हा जॾहिं कुझु अहिड़ो थिए थो हे सभु ट्रम्प जी ॻाल्हि हले पई त ट्रम्प ज़ाहिर हिकिड़े तरफ़ इहे ॻाल्हियूं त कयईं भारत मतिलबु इंडिया खे त बैशिंग थो करे प्रॉपरली ऐं इसराइल जी तरफ़ हुनजो वरी बि थोरो रवैयो मिक्स रहे थो पियो स्ट्रेटेजिकली ॾिसे त ईरान सां ॻाल्हाइण पर कल्ह ईरान खे धमकी ॾेई विधई ईरान रिएक्ट बि कयो आहे खामनाई साहिबु चवनि था त भई इहे जेको ट्रम्प पीस जी ॻाल्हि करे थो इहो सिधो सो कूड़ थो ॻाल्हाए इहे थी न सघे त हीअ थ्रेट्स ॾेई पोइ वरी असांखे चए त पीस थींदो उहो पर वरी कल्ह थोरो वरी नेतन्याहू लाइ बि चयो अथई त न न अहिड़ी ॻाल्हि न आहे उहो ॾाढी मुश्किल हालात में आहे ज़ाहिर डोनाल्ड ट्रम्प आहे मूं कल्ह पाण डिस्कस कयो पिए त अगरि एज़ फार एज़ इंडिया जी जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया ज़ाहिर इंडिया बैशिंग करे पियो ऐं इंडिया ख़ुदि हिकिड़ी मतिलबु तव्हां ॾिसो न त हिन वॉर जे दौरान सवाइ इज़राइल जे को इंडिया जे इर्द गिर्द न आयो पोइ डोनाल्ड ट्रम्प अञा अमेरिका जेका बेइज़ती कराई मोदी जी त चई त मूं ठा करायो आहे यानी उन टियाकड़ी खे क़बूले वरितो ऐं ख़ुशि आहिनि ॿई मुल्क ऐं ॿई मुल्क ख़ुशि बि आहिनि हाणे मोदी त ख़ुशि कोन्हे हू त रड़ियूं करे थो हुन त अच्छा जेके मुल्क मिसाल टर्की ऐं अज़रबाईजान लाइ अॼु मूं पढ़ियो पिए त टर्की जेको उन्हनि जा शायदि दिल्ली एयरपोर्ट ऐं ॿिनि टिनि एयरपोर्ट्स जो शायदि को मैनेजमेंट जो अलाए कंहिंजो ठेको उनखे चवंदा ख़ाली कयो असां टर्की खे चवंदा हिते कंपनी खे ख़ाली कराईं था हाणे त इंटरनेशनल कॉन्ट्रैक्ट्स हूंदा आहिनि अलाए कीअं इंडिया ख़ाली थो कराए लेकिन बहरहाल सो मतिलबु बिल्कुलु जीअं न रुसामा थींदा आहिनि हिकिड़ा जेके न बिल्कुलु ई फ्रस्ट्रेटेड सिचुएशन आहे पंहिंजे कर्नल खे छाकाणि त मुस्लमान आहे उनखे गारियूं पिया ॾियनि सो हिकिड़ी इंडिया जी त ॾाढी हिकिड़ी पैथेटिक सिचुएशन क्रिएट थी वई आहे ऐं हिन में इहो ई सबबु आहे त हिन में डपु थो थिए त माण्हू जॾहिं सफ़ा अहिड़ो फ्रस्ट्रेशन में हूंदो आहे त को अञा को ॼठको क़दम न खणी वठे जी हा कॉल सां गॾु अनवर ख़ालिद सुमरो सेवण मां जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम काई साहब ऐं यासिर साहब सर हिकिड़ो त पहिरें कॉर्पोरेट साहबनि जे हवाले सां कल्ह जेका मीटिंग थी गुज़री उन में कोमपरस्त अॻवान बा लेखक कलमदान वकील साहब वड़ाई साहब वारा हुआ कल्ह सैयदीन शाह साहब चयो त असां नेक्स्ट अमल बबरलो न हूंदो ॿियो का जॻह हूंदी जिथे धरणो हणंदासीं पर सर कुझु ॾींहंनि खां हिकिड़ो सोशल मीडिया ते ईअं हले पियो त कुझु दोस्तनि जो त इहो सॼो क्रेडिट खणी आहे वकील कोमपरस्त न खणी सघिया त हाणे माण्हुनि खे मोटिवेशनल जे हवाले सां कीअं करणु खपे त जेकॾहिं नेक्स्ट जेको लाइ अमल आहे घणनि माण्हुनि जा जिथे बि डिस्कस ते वेहूं था उहे था चवनि त वकील पंहिंजे मफ़ाद लाइ ई कमु करे विया आहिनि पर सर वकील त हिन सिंध में था रहनि सभिनी खे जियाप जी जंग या वेहणी आहे ठीकु आहे न सर उन में माण्हुनि जे हवाले सां कीअं ॻाल्हाइणु खपे कीअं त छा था सम्झो जेको नेक्स्ट जेको धरणो लॻंदो तॾहिं त अञा गर्मीअ जो पीक अञा स्टार्ट थियण वारो हींअर सफ़ा पीक ते बीठी आहे त हींअर धरणे में माण्हुनि जी उहा कंडीशन थींदी जेके निकिरंदा ॻाल्हियूं पियूं हलनि या कुझु शर पसंदि आहिनि जेके ॻाल्हियूं अफ़वाऊं पिया हलाइनि त न सभु को पंहिंजे मतिलबु लाइ वकील पंहिंजे मतिलबु लाइ ॿियो सर इहा गुज़ारिश हिन में करणी त NTS पास आहिनि 2013 जा स्टूडेंट्स जिन PhD JST HST पास कई 2013 में पोइ उन्हनि खे तॾहिं इहो चयो वियो त यूनियन काउंसिल जे हवाले सां त हींअर असां वटि कोटा अवेलेबल न आहे पर नेक्स्ट जेका ईंदी असां उन में तव्हांखे हायर कंदा आहियूं उन्हनि में घणनि जूं 85 मार्कूं आहिनि घणनि जूं 96 आहिनि घणनि जूं 94 आहिनि हाणे उन्हनि मां घणा स्टूडेंट मुसलसिल धरणा बि हलनि पिया कंहिं महिल प्रेस क्लबनि ते कंहिं महिल किथे 22 तारीख़ ते बि हुननि जो रखियल हाणे उन्हनि मां घणा त छोकिरा हींअर 2025 में हींअर जेका IBA टेस्ट वरिती त उन में 30-35 वारा बि स्टूडेंट्स खयां अथनि पर हू वीचारा ठीकु आहे साईं ॿियो बि कॉल असलम दायो गुटकी मां जी दायो साहब छा चवणु चाहींदा जी दायो साहब आवाज़ अचे थो साईं साईं आवाज़ अचे थो साईं खे शायदि आवाज़ कोन थो वञे अच्छा पहिरीं सुमर साहब बि कॉल कई संजनानी साहब जी तव्हां जेका ॻाल्हि कई इज़राइल वारी त ट्रम्प जेको आहे नेतन्याहू खे लाइ चए पियो त हीअं थोरो
ज़ाहिर सी पाण कल्ह बि डिस्कस कयो त इज़राइल जो एतिरो घणो इन्फ्लुएंस आहे अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन ते वॉशिंगटन ऐं कैपिटल हिल में कि उहो ईअं सफ़ा हुन सां ईअं त न कंदो, लेकिन उनजा अमल सॼा जेके आहिनि, माना ही मिडल ईस्ट जो दौरो करे आयो, ठीकु आहे, पंहिंजा ॾुकड़ कमाइण वियो ऐं हुते हथियार खपाइण वियो, लेकिन मतिलबु हमेशह ईअं थींदो आहे त हू इज़राइल खां तल अवीब खां थींदो ईंदो वेंदो आहे अमेरिकन प्रेसिडेंट। उन दफ़े ऐं इहो ठीकु आहे, लेकिन उन ई इंटरव्यू में तव्हां ॾिसो न बार बार चए थो त जेको गज़ा में माण्हू तमामु तकलीफ़ में आहिनि, बुख आहे, हाणे इहो नैरेटिव, इहो बयानियूं अमेरिकन प्रेसिडेंट जे वातां अचणु, भले उहो इज़राइल जी मज़म्मत न करे, पर सॼी दुनिया खे ख़बर आहे त गज़ा में मासूम ॿार, औरतूं, इंसान छो पिया बुख मरनि, छो मरनि पिया, ज़ाहिर आहे इज़राइल जे करे मरनि पिया। हू इज़राइली नितिन याहू जी बदमाशी ऐं जानवर पणे जे करे मरनि था। त इन में हाणे पहिरें मरहले में हाणे ट्रंप इहो त मूंखे त घटि में घटि हुन उमेद न आहे त हू नितिन याहू खे घटि वधि ॻाल्हाईंदो या हुनजी मज़म्मत कंदो, पर इहो ख़ुदि काफ़ी आहे त हू अमेरिकन पब्लिक में ई ॿुधाए पियो त बाबा हीउ ज़ुल्म त ॾिसो न कहिड़ो लाहियो वेठो आहे, ठीकु आहे असांजो दोस्त आहे तादी आहे, 7 अक्टूबर पर ॾिसो सही केॾो ज़ुल्म लाहियो वेठो आहे, त बसि खोड़ थी वियो न, यानी ॿिए लफ़्ज़ में ज़ुल्म बंदि कर। त पोइ हू जेको ख़्वाबु हो त हीउ इलाइक़ो बि इज़राइल पंहिंजो कब्ज़ो करे वञे गज़ा ते, अमेरिका चए थो भई मूंखे वेहणु ॾियो हिते। हाणे अगरि अमेरिका घिड़ी वेही रहे हुते त पोइ इज़राइल छा रहिजी वेंदो, छा ज़रूरत आहे। सो अच्छा, पोइ सुमरो साहिबु, अच्छा तव्हां कॉपर फार्मिंग वारी ॻाल्हि कई, था चवंदा पिया असलम दायो घोटकी मां, जी दायो साहिबु छा चवणु चाहींदा? सर मुंहिंजो सुवालु आहे काई साहिब खां त कुझु इतला आहिनि, दोस्तों ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त लिक छिप में तुलिस्तान ते कमकार हली रहियो आहे, उन सां गॾु ॿिया जेके प्रोजेक्ट उन्हनि ते बि कमकार हली रहियो आहे। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे त महिरबानी करे तस्दीक करणु फरमाईंदा त असां महिरबानी। अच्छा, केनाल जे हवाले सां, ठीकु आहे साईं। सुमरो साहिबु ॻाल्हि कई त हीउ जेको वकील ऐं कॉम्परस त क्रेडिट केरु खणी, क्रेडिट ते त कई दफ़ा ॻाल्हाए वरितो हुयो सुमरो साहिबु। आउं त सम्झां थो इहे सिंध जे माण्हुनि जो क्रेडिट हो, सिंध जो क्रेडिट हो, उन में वकील बि अचनि था, उन में कॉम्परस बि अचनि था, उन में सभु अचनि था, ऐं हीअ के हिकिड़ी धुर जी खे क्रेडिट मिली बि नथी, सभई सिंध हिकिड़ी धुर आहे, हू सिंध थी बीठा, सिंध जा नुमाइंदा चाहे कारे कोट में हुआ, चाहे टोपी ऐं अजरक पाए वेठा हुआ, चाहे सूट पाए वेठा, हू त सिंध जी नुमाइंदगी करे रहिया न, त हिन में क्रेडिट जो त मुंहिंजे ख़्याल हाणे बहस ख़तमु थी वियो आहे। ऐं जेका जंहिं मीटिंग जी कल्ह तव्हां ॻाल्हि पिया कयो, हुनमें कॉम्परस्तनि जो सॾायल इजलास हो, सेशन हो, पर हुन में वकील बि वेठा, त मुंहिंजो न ख़्याल त जेतिरो सोशल मीडिया ते हिननि खे विढ़ाइण जी कोशिशि थिए पई एतिरा ई पाण में विढ़ियल आहिनि। ऑब्वियसली ईअं त तव्हां हीअ त ॿ अलॻि, हू पॉलिटिकल माण्हू आहिनि, नेशनलिस्ट, हू वकील आहिनि, पर असां वटि छा नेशनलिस्ट या पॉलिटिकल फोर्सिस बि सभु गॾु हूंदा आहिनि छा? कॾहिं हू बि हिकिड़े ई नुक़्ते ते अलॻि अलॻि पंहिंजी जाखोड़ करे रहिया हूंदा आहिनि, त इन सां कहिड़ो थो फ़र्क़ु पए? मतिलबु कॉज़ त साॻियो हो न, ऐं अॼु बि कॉज़ साॻियो आहे। बाक़ी हू साईं टीचर्स वारो मसइलो त बिल्कुलु सरकार खे हल करणु खपे। साईं चवनि था त लिक छुप में कमु हले पियो, इहे बार बार ॻाल्हि थिए थी साईं, हाणे उहो ॻाल्हि साम्हूं अचे त पोइ हुन ते कमेंट कयूं। मूं त कल्ह बि इहा गुज़ारिश कई त अगरि हाणे ॾिसो, मूं ॿुधो पिया कंहिं दोस्त खे चए पियो त भई CCI फ्रॉड आहे, बसि पोइ त ॻाल्हि खुटी पए थी। मतिलबु अगरि मूं अयास पलीजो साहिब खे ॿुधो पिए त हू चवनि पिया त भई हीउ फ्रॉड पियो थिए, हीउ कूड़ पियो थिए। हल हाणे हिन ते त मतिलबु हीअ त अगरि ईअं थिए पियो त ज़ाहिर पोइ त ॻाल्हि ई ख़तमु थी वई। लेकिन मतिलबु इहो अच्छा, कुझु दोस्त चवनि था हीअ अयास साहिब ने, या अयास साहिब बि चयो, ॿिए बि कंहिं चयो त कमु हले पियो। हाणे उहो कमु किथे हले पियो उनखे ज़रूरु ॾिसणु खपे, जर्नलिस्टनि खे बि ॾिसणु खपे, ॿियनि खे बि वञी ॾिसणु खपे, पर किथे थिए पियो? हीअ जेका साइट आहे उहा साइट कई दफ़े रिपोर्ट थी वई आहे, हाणे किथे हले पियो उनखे ॾिसणु खपे। लेकिन आऊं इहो सम्झां थो त जंहिं बि इहा कोशिशि थी ऐं सिंध जे माण्हुनि खे पकी पुख़्ती साबिती मिली त हीअ वरी ठहे पियो, त हिन दफ़े पोइ भेरे खां पाण खे सवायो रिएक्शन नज़र ईंदो। इहो मुंहिंजो अंदाज़ो आहे, मे बी आउं ग़लति, पोइ गर्मी आहे न आहे इहो बेमाना थी वेंदो सही, त गर्मी आहे न आहे, हीट वेव हले पई,
छाकाणि त हू पोइ जेको ही को रिवायती जुमिलो न हो हुन महिल बि त हीउ ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, पाणी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, उन ते पोइ गर्मी ऐं सर्दी कोन ॾिसबी। सो पोइ सिंध जा माण्हू इनखे ही थोरो सवायो थी ईंदो। सो अगरि एॾा एम्बिशियस आहिनि ऐं एॾो हुननि खे केनाल्स कंहिंखे बि अज़ीज़ आहिनि जो सॼे सिंध जे करोड़े माण्हुनि खे ईअं वरी इश्तिहाल में आणे छॾींदा त ऐं छा अर्ज़ु करे सघां थो, पोइ त दुआ करे सघिजे थी अहिड़ी सोच लाइ। ज़ाहिरी तरह मूंखे नथो लॻे त एतिरे माण्हुनि जी एतिरे रिएक्शन हिन खे के मैनेजमेंट कंदा न कंदा उहो त बात जी ॻाल्हियूं आहिनि। कॉर्पोरेट फार्मिंग लाइ बि हू चवनि पिया धरणो हणंदा, हाणे ॾिसूं कॾहिं था हणनि, किथे था हणनि। अच्छा, पर अहिड़ी सूरत हाल में जिथे इंडिया इंडस वाटर ट्रीटी जूं ख़िलाफ़ वर्जियूं जारी रखी वेठो आहे, अॼु बि ब्रिटिश चयो त भई मां कोशिशि कंदासीं, ब्रिटिश जेके फॉरेन सेक्रेटरी आहिनि त कोशिशि कंदासीं त ॿई जेके आहिनि असां ख़िलाफ़ वर्जियूं बंदि करणी आहे, ॿई जेके आहिनि हिकु पेज ते अचनि। पर असां छा ख़िलाफ़ वर्जियूं कंदा, हो त ख़बरूं हलनि थी पियूं त चिनाब मां जेको आहे उहो ब्यास जी तरफ़ ऐं रावी जी तरफ़ जेको आहे उहो कढनि था पिया रुख। ॾिसो इहो ई त ॻाल्हि इहा ई हुजे थी न। असां त ख़ैर कहिड़ी ख़िलाफ़ वर्ज़ी करे सघे, पाकिस्तान त लोअर राइपेरियन आहे, पाकिस्तान त ख़िलाफ़ वर्ज़ी करे ई नथो सघे। हू इहो ई त मसइलो हुजे थो जेको मुंड में वेठल आहे, हू पाणी जी हुते हुनखे छा करे त हू उन्हनि डायरेक्शन्स में हुनखे डाइवर्ट करे थो जिथे हुनखे पाणी जी घुर्ज हुजे थी। जी हा, लेकिन हिन ते ज़ीरो टॉलरेंस आहे न सर। ही त पोइ रेड लाइन थी वेंदी, ही त डिक्लेयरिंग वॉर थींदो। अगरि इंडिया अहिड़ो कुझु कयो त ही त पोइ बाक़ी वॉर डिक्लेरेशन खे छा थींदो आहे। सो बर्तानिया विच में पियो आहे, ही डोनाल्ड ट्रंप वांगुरु घणो ॻाल्हाईंदा कोन, बट हिननि जो असर रसूख़ बि सवायो आहे इन ॿिन्ही मुल्कनि ते। असांजे इन ई ख़िते ते काफ़ी साल हुन हुकुमरानी कई आहे। सो हुनखे ख़बर आहे त पाकिस्तान ऐं इंडियन सां कीअं ॻाल्हाइबो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो इन्फ्लुएंस कंदा ही इंडस वाटर ट्रीटी जो मामिलो ही। लेकिन इंडिया फ़िलहाल ज़ाहिरी तरह पंहिंजो स्टांस चेंज न कंदो ऐं हुन वटि इलेक्शन्स बि अचनि पिया, ॿियूं बि शयूं आहिनि, थोरो पंहिंजे माहौल खे थधो कंदा। ही पंहिंजी सॼी कावड़ जेको आहे कराची बेकरी मां ऐं उतां कढंदा, उहो पंहिंजी कर्नल मां ऐं पंहिंजे फॉरेन सेक्रेटरी मां, इन्हनि मां कढी पोइ थधा थींदा त पोइ थोरो होश कंदा। ख़बर हले थी सुबुह खां त 7 टीमूं ठाहियूं आहिनि मोदी, जंहिंमें डिफरेंट कांग्रेसी बि विधा अथऊं, सभु विधा अथऊं, जेके वञी का US थी वञे, का चाइना थी वञे, का रशिया थी वञे, फॉर द डिप्लोमेटिक फ्रंट्स इंडिया जे लाइ। See, they have realized very late. हू सम्झनि पिया त हू दुनिया जा डार्लिंग थी विया आहिनि ऐं वाकई में परसेप्शन त हो जी, अजड़ी बि हो पर हू हुनखे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो मोदी जो पंहिंजो जेको जैसे मीडियोकर न, कोई एतिरो को स्टेचर जो स्टेट्समैन त न आहे। हू कॉम्प्रीहेंड न करे सघियो त हू कहिड़ी शइ खे केॾी महिल यूज़ करणु चाहे पियो ऐं हुन में हू इफेक्टिव बि न हो। पर हिकिड़ी ॻाल्हि हले थी पई जेका सेठी साहब बि क्लेम कंदा पिया, ज़ाहिर पहिरियां त जयशंकर साहब चई, पोइ वरी हाणे नजम सेठी साहब बि क्लेम कयो त पाकिस्तान खे इन्फॉर्म कयो वियो बिफोर द अटैक त असां हिन टारगेट ते अटैक कयूं था, ऐं जयशंकर त चए थो त पाकिस्तान असां सां ओके बि कयो। सर हाणे इहो त हुननि जो मौक़ुफ़ आहे न, पाण त हिन सां इतफ़ाक़ नथा करे सघूं जेसि ताईं असांजी फॉरेन ऑफिस या असांजी उहो इतफ़ाक़ नथी करे। हाउ कैन वी से, इहो त हुननि जो मौक़ुफ़ आहे। लेकिन असां कीअं एग्री कंदासीं? एग्ज़ैक्टली, मूंखे त ॻाल्हि हज़म इन करे नथी थिए पाकिस्तान ख़ाली कराए छॾिया हुया सॼा उहो ई न। पोइ माना जीअं पोइ भेरे बि जॾहिं हू अटैक कयो जंहिंमें अभिनंदन पुलवामा वारे खां पोइ, त हू आया त हुआ असांजा बालाकोट में बम हणी, असांजा मिज़ाइल हणी, असांजा वण थोरा नुक़सानु करे वियो। पोइ असां छो रिएक्ट कयो? इट्स नॉट क्वेश्चन के असां, मतिलबु मूंखे मे बि आउं ग़लति हुजां, पर इंडिया असांजी एयर स्पेस जी वॉल्यूशन कंदो, पोइ असांजो नुक़सानु थींदो न थींदो, इट्स नॉट रेलेवेंट। माण्हू त असांजा शहीद थिया हुन में बि, लेकिन अगरि माण्हू शहीद न बि थियनि हा, जीअं पोइ भेरे थियो बालाकोट में, त उहो सिर्फ़ु असांजा वण टोड़े हलिया विया। ठीकु आहे, माहौलियात लाइ थोरो नुक़सानु कयो को, लेकिन असां रिएक्ट त कयो। सो मूंखे ही लॉजिक सम्झ नथी अचे त इंडिया पहिरीं असांखे इन्फॉर्म कयो हुजे, असां मञी वरितो हुजे। मूंखे त इहो हज़म नथो थिए।
ऐं सभु खान साहब चवनि था मूंखे कोर्टुनि में छॾायो, पर कोर्टुनि जी हालत त थोरो अजीब ग़रीब लॻी पई आहे। कल्ह पाण जस्टिस साहब चयो त भई मां छो न मञिया त कोर्टुनि में तकरार आहे, त कोर्टुनि में हुननि चयो हाई कोर्ट में तकरार आहे, इस्लामाबाद जजनि में हा जजनि जे विच में तकरार आहे, मां छो न मञिया। पर अॼु वरी ॾिठोसि इस्लामाबाद हाई कोर्ट में सेम एपिसोड जिते तकरार हले थो पियो उहो रिपीट थियो। हिकिड़ी बेंच जे साम्हूं केस लॻल आहे, उहो खणी ॿिए बेंच जे साम्हूं रखी छॾियसि। असां हाणे हिते छा ॻाल्हायूं, जज साहब पाण ई ॻाल्हाईंदा। तव्हां इंस्टीट्यूशन्स खे ईअं कमज़ोर न कयो। बसि आउं त एतिरी ॻाल्हि सम्झी सघां थो, जुडिशरी जेका आहे उहो चाहे जुडिशरी हुजे, चाहे मीडिया हुजे, चाहे पार्लियामेंट हुजे, चाहे जेके बि इदारा आहिनि, इवन ब्यूरोक्रेसी, जेका हालत थियल आहे। हाणे अॼु सभु तारीफ़ूं कनि था असां पाकिस्तानी मीडिया जो तमामु शानदार, पर पाकिस्तानी मीडिया सां हशर कहिड़ो आहे। एज़ ए इंडस्ट्री त हिन खे जेतिरो नुक़सानु असां पहुचाए सघूं पिया, असीं पहुचायूं पिया न। पोइ अहिड़े मौक़नि ते अगरि हिकिड़ी तव्हांजो इंस्टीट्यूशन कमज़ोर आहे त हू परफॉर्म बि त कमज़ोर कंदो न। जी हा, रिज़र्व सीट वारो बि केस लॻल हुयो। पर हिकिड़ो सवाल सम्झ अचे थो, सभु जेको बार बार ॻाल्हि हितां अॻिते वधी न सघे त सुप्रीम कोर्ट में अगरि मिलिट्री ट्रायल्स खे ओके कयो आहे त इहा केतिरो प्रेसिडेंट्स मिसाल ॾिनी वेंदी अॻिते हली, त केतिरो हिकिड़ी साईं असां वटि एपेक्स कोर्ट्स मां असांजी आला अदलिया मां माज़ी भरियो पियो आहे त कारा फ़ैसिला थिया आहिनि, हिकिड़ा तमामु तकलीफ़ ॾींदड़, हिकिड़ा जंहिंखे तव्हां मतिलबु हिकिड़ी अदालती हुन में पैमाने में अगरि तव्हां इंसाफ़ चई हुनमें तव्हां हुननि खे मतिलबु लिकाईंदा वठंदा आहियो त हीअ छा फ़ैसिला हुआ। यानी जनरल मुशर्रफ खे सुप्रीम कोर्ट न सिर्फ़ु चयो त हा तव्हां मार्शल लॉ कंटिन्यू कयो, आइन बल्कि आइन में तरमीमूं बि करे वठो, या घुरे न कई हुन। जी हा, त इहो को पहिरियों दफ़ो त न आहे। असांजे अदालती फोरम्स तां अहिड़ा अहिड़ा फ़ैसिला थिया आहिनि, ऐं लोअर कोर्ट्स में तव्हां हलिया वञो त उते त अलाए छा थो थिए, अलाए मतिलबु हाणे कीअं मिसाल ॾियां तव्हांखे, हू मुनासिबु न थींदो। त अहिड़ा अहिड़ा कमु थियनि था, पोइ तव्हांजी हर हंधि ज़ाहिर आहे इन मामले में जेतिरो बहितर थिए त थिए, जेतिरो न थिए त न थिए। पर जेकॾहिं अगरि खान साहब सां डील्स में अचनि था या का अहिड़ी का टर्म्स में अचे थी ॻाल्हि, त पोइ ज़ाहिर आहे अंडर द डिस्कशन या चइजे त इहे ॻाल्हियूं ईंदियूं या इहे ॻाल्हियूं बि पासे पर्दा बसि जेसि ताईं हुकूमत आहे तेसि ताईं इहे ॻाल्हियूं वैलिड आहिनि। न ज़ाहिर आहे हिननि ॻाल्हियुनि खे बि त ख़ान बि पोइ थोरो इग्नोर कंदो। मतिलबु हिकिड़ी आम माफ़ी जो ऐलान छो नथो थी सघे त भई जेके माण्हू 9 मई में हुआ उन्हनि खे भला हिकिड़ी आम माफ़ी ॾेई छॾिजे। माफ़ी ॾिनी न, मतिलबु इहो त न थियो त हुनजा हू ॾोहारी हुआ पर हुनखे माफ़ी थी वई। ऐं चाहियां थो त सॼी मुल्क में इहो अप्रोच इख़्तियार थियणु खपे। बलूचिस्तान सां वंस फॉर ऑल शयुनि खे सटल कजे, केपी में सेटलमेंट आणिजे, शयुनि खे सही धारा में वठी हलिजे। मतिलबु असां छो नथा करे सघूं हर शइ में चवण त ही, छाकाणि त आउं इतफ़ाक़ न पियो कयां तंहिंजे करे ही क़ौमी मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु आहे। ही क़ौमी मुफ़ादनि खे हिकिड़ो दफ़ो डिस्कस करे वठिजे वई। ॾिसो हर माण्हू जेको तव्हां सां इख़्तिलाफ़ करे पियो उहो मुल्क दुश्मन त न आहे न। त ई सॼी अगरि असीं पंहिंजी सोचण जो ऐं ॾिसण जो अंदाज़ मटाए वठूं त क्या ई शानदार मामलात थी वञनि। ऐं शयुनि खे हिकिड़ी जेतिरी डेमोक्रेसी असीं ॾेई सघूं था, घटि में घटि इलेक्शन फेयर कराए छॾियूं ऐं हिकिड़ी हलण ॾियूं हिकिड़े प्रॉपर तरीक़े सां मुल्क खे। त असां वटि पोटेंशियल त आहे न यार, ठीकु त करे सघूं था शयुनि खे। पोइ आस्ते आस्ते इकॉनमी बि सुधरी पवंदी, आस्ते आस्ते रूल ऑफ लॉ बि अची वेंदो, शयुनि खे ठीकु त कजे न। उमेदु कजे। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।